अस्सलाम वालेकुम दोस्तों, भाइरो, सिंधवासियो, ग़रीबो, मुजाहिदो, अमीरो, फ़क़ीरो, पीरो, जेके आयो मुंहिंजी याल मदद सारी संदक अर्ज़ इहो आहे मूंखे रखणो। अॼु हिन करे मां तव्हां सां वीडियो ते मुखातिब थियो आहियां, छाजे करे जो समी साहब केतिरियूं नाजाइज़ियूं कयूं आहिनि, केतिरियूं घणी में घणियूं कयूं। हैदराबाद खां माण्हू खणी बि हे मारे, कराचीअ खां खणी हे मारे, पर वकील पंजाब जो खणी बि हिन मारियो, वरी जतोई पाण ॾिठो यूनिवर्सिटीअ मां खणी हिन मारियो। का बि उहा न थी आहे, केस पिया आहिनि अदालतनि ॾे। असां ॾिसूं था, तव्हां बि अदालतनि ॾे ॾिसो त छा थिए थो। अदालतनि खे मुंहिंजो हे ई अर्ज़ु आहे, हथ ॿधी जोड़े अर्ज़ु कयां थो, हाफ कढ़ाई फुल कढ़ाई जेतर ख़तमु न थींदी, तेतर मारो मारी ख़तमु न थींदी। सिंध में इहा हलंदी पई ऐं 2 रुपयनि ते माण्हू मरंदा रहंदा, त को कंहिंसां विढ़ियल हूंदो, अॼु को विढ़े कोन थो, पर चवे थो 2 रुपयनि ते बाबा मां तोखे ॾियां थो, मारे फिटी कर। हाफ कढ़ाई फुल कढ़ाई ख़तमु कई वञे। पर जे समूह साहब हाणे खणी हुयो ई ॾोहारी, हुयो ई धाड़ेल, हुयो ई चोर, वठी मारे थो माण्हू, त बाक़ी अदालत छाकाणि ठही आहे? पोइ त हुकूमत पंहिंजी अदालत सिंध पुलिस ठाही आहे त पोइ अदालतां ख़तमु कयूं वञनि, पोइ हिननि जी अदालत हुजे। वरी जीअं हिननि अदालत ठाही आहे, तीअं असांखे बि अदालत ठाहिणु खपे, ऐं तीअं ठाहियूं, तीअं उहो कयूं। ऐं समी साहब जेके मारिया आहिनि, कंहिंजो बि बिरूफ, साबिती, केस, इनाम कंहिंजो बि न ॾिनो अथई। को कराचीअ मां खजी थो अचे, को हैदराबाद मां अची मारे थो, सखर में थम ठहे थो। ग़रीब अवाम सखर झांगड़े जे हद मंझि रही मारिजी, या वरी को आबाद वटि हिते रही वरी करे हिते मारनीनि था पिया। हिन ग़रीबनि जी रत सां इंसाफ़ को न कयो वियो आहे। इंसाफ़ मां सोचां थो ख़ुदा वटि आहे, इंसाफ़ अलाह वटि आहे, इंसान वटि कोन्हे। हूअं ई बि आहे। ऐं अॻ में जंगल खान तेगाणीअ तव्हांखे चयो, अर्ज़ु कयो, मां बि उहो ई अर्ज़ु तव्हां मुजाहिदनि खे हाणे चवां थो पियो। जीअं हुन चयो त पुलिस मारियो ऐं उन्हनि जा हथियार खणो ऐं ग़रीब माण्हू न खणो, उहो बिल्कुलु सचो। पर मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त ईअं कयो, पर पुलिस जेका मारे उन खे मारियो, जंहिं ज़िले जी पुलिस मारे उन ज़िले सां विढ़ो, बाक़ी ॿी ग़रीब सां न। छो जो ख़ुदा वटि बि हुकुम आहे त जेको अखि कढे उनजी अखि कढो, जेको ॾंदु कढे उनजो ॾंदु कढो, जेको आङुर कपियो उनजी आङुर कपियो। ख़ुदा शरई मसइलो बि इहो ई आहे, ऐं ईअं करणु खपे। ऐं बचंदो बि तॾहिं जीअं हुन कोर्टियूं खोलियूं आहिनि, समी साहब पंहिंजूं, तव्हां पंहिंजी अदालत चालू कयो, तॾहिं बचंदो। ऐं मुंहिंजो इहो तव्हां सभिनी खे अर्ज़ु आहे। ऐं जेके ई आयो सिंध वासियो, मुजाहिदो, इनखे मुंहिंजो अर्ज़ु आहे, ईअं करणु खपे। ऐं समूह साहब माण्हू मारे थो, मारींदो अचे थो, ताड़े थो, त मूंखे बश्क थींदा अदा देरि आहे, आंधेर नाही, ॾींहंनि जी देरि थींदे, को तोखे बश्क कोन थींदो। ऐं तूं बलोच क़ौम मारीं थो पियो, ख़बर न आहे समा साहब त तुंहिंजो अलाए कहिड़ो को जतुनि ॾे हिसाब आहे, अलाए त को एवज़ो रहियल आहे बलोचनि ॾे, जंहिं महिल तंहिं महिल बलोच, जंहिं महिल तंहिं महिल बलोच। ॿियो त छॾ, पर तूं चवीं थो त मां ग़रीब, तुंहिंजूं असांजे पाड़े जो मूंखे ज़ाती ख़बर आहे त ग़रीब यतीम उहो तूं मारे छॾियो 2 रुपयनि ते। 2 रुपयनि जे करे तूं 2 रुपयनि ते लही पियो आहे, पंहिंजी औकात विसारे छॾी थी। केतिरो बि माण्हू थिए, पर पंहिंजी औकात न विसारे, उन औकात खे यादि रखे। तूं औकात पंहिंजी ॾिस, अॻ में त केतिरी मुंहिंजी औकात आहे, पोइ माण्हू मार, पोइ का ॻाल्हि कर। पर तूं मारीं थो, आमना सिदकना तुंहिंजो असांखे अखियुनि ते आहे। पर सखर जी पुलिस ॿुधी छॾ, हिकु ॾींहुं तूं मार माण्हू, असां अदालतनि ॾे ॾिसूं ई था, पर हिकु ॾींहुं जेके बि माण्हू मारिया थी, झांगड़े वारा ॿिया कहिड़ी बि पुलिस मारे थी, हिकु ॾींहुं वठंदोमांसि। ऐं इहे जेके बि बिरूफ़नि मां पाण वटि रखंदो थो वञा, त कहिड़े थाणेदारनि मारिया, कहिड़े ऑफिसरनि मारिया, जेके चवनि था पढ़ी त असां मारियोसीं, हितां दाड़ेल कयोसीं, हीअं थियो, हीअं मुक़ाबिलो। इहो हिकु ॾींहुं मां तव्हां खां पुछंदुमि, पर झांगड़े वारा तव्हां जतो ई मारियो आहे, इनशा अलाह उमीदा त तव्हांखे बश्क न थींदो। हाली कोर्टुनि खे ॾिसूं था त अदालत कहिड़ो फ़तवा ॾिए थी, पोइ वरी असांखे पंहिंजी अदालत ठाहिण बि ईंदी आहे। सारी संद खे याली मदद, जेके बि आयो मुजाहिदनि खे मुंहिंजो अर्ज़ु बि याली मदद। मुजाहिदनि खे हुकूमत धाड़ेल चवंदी आहे, पर मुंहिंजो उन्हनि खे मुजाहिद सॾींदो आहे।
धाड़ेल न सॾिबो आहे यार मदद। थाणी ते उमरा सां ने उमरा ॿिया थाणी ते वियासीं चयो एनसी कटियो वरी एनसी कटी अथनि त मूं चवां हलो भला उमरा खे ॿधी अचूं त एसआई चयो जेको हूंदो आहे मुंहिंजो नंबर खणी वञो उमरा ॻोल्ह पोइ मूंखे फोन हाणे वञा वियो उमरा खे ॻोल्हण आराम पिया करे हाणे मूंखे लभंदो जेको हूंदो आहे विड़ी आहे हाणे मूंखे ॿुधायो सॼो ॾींहुं हाणे हिन खे ॻोल्हींदुसि पोइ पुलिस वारे एतिरो पघार ई 4 गाॾियूं हे 125 मोटरसाइकिलूं तेल आमदनी जेको बजट ई हारी कहिड़े कम जी हाणे में कटरायो चोर बसि पोइ असांखे ॾियनि पघार हाणे परेशान वेठो आहे भाऊ वारा अंदरि वेठा आहिनि दुआ कयो उमिरि हल भेजे न त पोइ केस था असां मत खणंदा वरी न परते सटको वरी तोखे वरी पर रत गाड़ी दो जी दोबारा एंट्री कराई कानून मस एंट्री कटी तो मिन कला करगा वरी हमरा के तू गोल मुखे जो धंधो करी या मुझे चाहो तो तुम के धक्का बख्श दे बाबा पुलिस जो नफरी की बोतल आए अचो तो पुलिस ऑफिसर से गाल बोल के उता उन्होंने जो छा चढ़ाई नाज़रीन पुलिस ऑफिसर से गाल बोल के उता तो हिनन जो छा चढ़ना ही हिते छो मिनट सर अस्सलाम वालेकुम सर आप वहाँ पे क्यों हैं और ये एहतजाज है जो सिंधी आदमियों को गायब किया गया है उसके खिलाफ आप कवरेज दे रहे हैं जी नाज़रीन ही जो पुलिस जो नफरी अग में ही बोल रहा है जो ता छा कर ही जो पुलिस है वो कवरेज भगवान वॾा पधर पधर था कयो क़ुर जो किताब जमा कराची चढ़ाया था